नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे बाडा खां ख़बर ॾींदा हलूं त STB तरफ़ां अॼु बाडा खे तालको बणाए तहरीक जे एहतजाज जे सॾ ते बाडा प्रेस क्लब खां हैदर चौक ताईं जलूस कढे धरणो आयो वियो। धरणे जी निगरानी STB बाडा जे अॻुवान कामरेड कादर बख्श बिरोई, मनवर अली नोनारी, बाडा प्रेस क्लब जे सदर ज़ेब सारियो, अज़ीज़ अहमद बिरोई, अहमद अली नोनारी ऐं शहरनि जे तमामु सियासी समाजी मज़हबनि धुरनि बिना कंहिं फ़र्क़ जे शिरकत कई, जिन में बाडा प्रेस क्लब खां हिकु वॾो जलूस जी शिकल में रैली कढे ज़ोरदार बाडा तालको बणायो जा नारा हणंदे हैदर चौक ताईं धरणो हयो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाडा लाड़काणो ज़िले एराज़ी तोड़े आबादी जे लिहाज़ खां सभ खां वॾो शहर है, जंहिंखे तालके जो दर्जो ॾेई शहर जी बेचैनी ख़तमु कई वञे, जेको एहतजाज जो सिलसिलो बाडा तालको बणजण ताईं जारी रहंदो। जॾहिं त सिंध जे ॿिनि वॾनि वज़ीरनि पारां बि बाडा खे तालके जो दर्जो ॾियण जो ऐलान करे चुका आहियूं। हुकूमत जे हिन ऐलान ते अमल कंदे सिर्फ़ नोटिफिकेशन जारी करण जी देर है ऐं जल्द नोटिफिकेशन जारी करे शहर खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।